वञो बाबे खे वठण, पर बाबे जे अचण खां अॻु में मुंहिंजी बि हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी वठो। बाबे जे अचण खां अॻु में हिन घर जी विरासत थींदी। विरासत विरासत मतलब विरासत हिकिड़ो हिकिड़े हंधि रहंदो, ॿियो ॿिए हंधि। प्रॉपर्टी जी विरासत त असां ॿुधी आहे, पर घर जे भाती जी विरासत मां अॼु थो ॿुधां। टुकड़ा टुकड़ा कन था पुटड़ा, मां पीउ जे चाहत जा अखिड़ियूं जूं भरजी आयूं, रंग ॾिसी विरासत जा अखिड़ियूं जूं भरजी आयूं, रंग ॾिसी विरासत जा। टुकड़ा टुकड़ा कन था पुटड़ा, मां पीउ जे चाहत जा अखिड़ियूं जूं भरजी आयूं, रंग ॾिसी विरासत जा। टुकड़ा टुकड़ा कन था पुटड़ा। सुबुह सुबुह जो राम जो नालो वठणु खपे, माउ पीउ जी आज्ञा जो पालन करणु खपे। सुबुह सुबुह राम जो नालो वठणु खपे, माउ पीउ जी आज्ञा जो पालन करणु खपे। सुबुह सुबुह राम जो नालो वठणु खपे, माउ पीउ जो छा करणु खपे? आज्ञा जो पालन। सुबुह सुबुह राम जो नालो वठणु खपे, माउ पीउ जी आज्ञा जो पालन करणु खपे। माण्हू आहे कि हाथियों बचो आहे? सिर्फ 2 मिंट ॿियो पेर रखिया न त पणीअ मुंहिंजी पगड़ी हुजनि हा। उथ उथ उथ। कंहिंजो मांस खाईंदो आहे यार इहो? वाहिगुरु शक्ति ॾे। उथ। केरा केरा यू तो केरा? हां खाए खाए। खाना मुके अंदर नहीं सुमने मोटा कहां घाटा हाथी मो हाथी। सुभाणे मुझे इम्तिहान है यार। सुबह सुबह राम जो नालो वठणु खपे। उसी असुर जो राम रिझाए बंदा, पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। उसी असुर जो राम रिझाए बंदा, बंदा 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 बंदा। बाबा ही छाए बंदा बंदा? अरे पुट तूं बि त चईं सुबुह सुबुह राम जो नालो जपणु घुरिजे। राम जो नालो अहिड़ो जपिया? भैया मां को राम जो नालो कोन थो जपा, मां पंहिंजो सबक़ अहिड़ो यादि कयां। सुभाणे मुंहिंजो इम्तिहान आहे। ही तुझो सबक आहे? जी। अच्छा अच्छा। अरे पुट पर 3 साल जे आहिनि, साॻियो साॻियो सबक? बाबा तव्हांजे आशीर्वाद सां 3 साल फेल थियो आहियां। 3 साल फेल थियो आहीं? हल हाणे झूलेलाल कंदो पुट, ज़रूरु फेल थींदे। न न न तव्हांजे करे को मारियो खावा तव्हां को ॻाल्हाइजो। छा था आहिनि बालक जा? अलाए छा था चाहिनि? सॼो ॾींहुं बसि टीवी आहे। ही भारत जा भविष्य आहे। वाह। अरे साधु, ओ साधु। छा बाबा? अरे साधु सुबुह दी आ चांहि वांहि ॾींदे कोन ॾींदे? अरे बाबा मां रात भर कम कयो आहे, मूंखे हीरो सुम्हण ॾियो, महिरबानी करे मुंहिंजे मथां। अरे मूंखे सुम्हण ॾियो। अरे मुंहिंजे चांहि जो छा थींदो साधु? उथ। अरे अरे बाबा हींअर अञा चांहि पीती अथव। हरिओम बाबा हरिओम। अरे कुछ चरियो थी पियो मूंखे चयो हींअर चांहि पीती। अरे बाबा इन नो तक सुम्हण जो रात जो देर सां सुम्हियो आहे न बाबा। छो रात जो छा हो पुट? अरे बाबा तव्हांखे ख़बर कोन्हे
पंहिंजे गोपो जो जनम ॾींहुं हो बाबा, सॼी राति ढोल ढमाका लॻा पिया हुआ। अच्छा हा थोरो आवाज़ ॿुधण आयो पे पर पुट में चांहि जो चादी रो अरे बाबा मां आया न तव्हांजी सेवा में, हाँ। मां चांहि ठाहे थो अचां। तूं ठाही रे हा, हा। अरे वाह वाह पुट वाह ही वठो बाबा, तव्हां ही माखी बादामी खाओ, हा। चांहि ठाहे थो अचां। हा 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 पुट ठाहिया ठाहिया हा, हा। जिन जातिन अमृत चाख्या जिन सोया तिन खोया रे, जिन सोया तिन खोया मुसाफिर अब तो रोशन होया रे, जाग जाग मन निंदन के। वाह बाबा वाह। अरे वाह सुबुह साण बाबा तव्हां भॼन ॻाईंदा आहियो न, हा। मन प्रसन्न थी वेंदो आहे बाबा। साईं जो भजन करण घुरिजे पुट हा, हा, सुखा ठाहे आहे चांहि हा बाबा, अरे वाह 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 आशीर्वाद आहे। अरे सुखा जी बाबा। चांहि तमामु बढ़िया ठाहे अरे बाबा तव्हांजो आशीर्वाद आहे बाबा। ॾाढो आनंद अची वियो स्पेशल चांहि लॻी वई आहे बाबा अदरक विधी आहे। काजू विधा ॾेई जाने न न बाबा अदरक इलायची। अच्छा अदरक इलायची आहे वाह पुट ॻाल्हि ॿुधी वई हा बाबा। जीअं न उमिरि वञे थी वॾी थींदी हा। अखियुनि जी रोशनी कुझु झकी थींदी थी वञे ऑपरेशन कराइणो बाबा बस मां रिटायर थियण वारो आहियां, पोइ आराम सां कराईंदासीं सुठो डॉक्टर थी। हा हा इहो ठीकु आहे पर पुट हिकु ॻाल्हि यादि रख हा। और मूंखे न सरकारी अस्पताल में न कराइजे अरे न बाबा हिते डॉक्टर वाधवाणी आहे न इंदौर में, हा हा अखियुनि जो वॾो डॉक्टर आहे, अच्छा उन खां कराईंदासीं बाबा। हा ठीकु आहे हा पुट पोइ ठीकु आहे बाबा मां वञा ऑफिस जी तयारी कयां। हा 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 न हा। मां तयारी कयां। अरे पुट वेंदे वेंदे तो टेप चालू करे वञे हा ठीक है। हा भॼन लॻाइजे थोरा सुठा हा आवाज़ थोरो वधी अचे जपजी साहब ॿुधो न, हले जपजी साहिब लॻाइजे को बि हुजे पुट जपजी साहब जी कैसेट लॻाइजो। जपजी साहब एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त आजुनी सैभं गुर प्रसाद जापाद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच सोचे सोच न हो। अरे अरे जपजी साहिब पहले ही छा थियो विच विच बंदि थियो अरे सुखा अरे सुखा हा हा बाबा आयो। अरे पुट जपजी साहिब तो जपिया मां बि ॾाढो आनंद पिया आयो ए बंदि छो थी वियो टेप अरे बाबा का वायर वायर ढिली थी वई हा, हुई। हा, ॾिस, ॾिस, पुट, ॾिस। बिजलीअ जो आहे न कमु। हा, ॾाढो बि आनंद आयो। टाइट कयां। हाँ, मां बंद कयो। अरे मां तोखे का ढिजा थी छा? सुबुह थींदो कान्हे कि हिन टेप जो रिंगट चालू थी वेंदो आहे। राति जो असांजा ॿार सुम्हनि बि देरि सां, वरी हिन टेप खे टे 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 करे उथनि बि जल्दी सां। ख़बर अथव तव्हांखे? पाड़े वारी राधे मां कल्ह उहा बि दाऊ पई करे। अरे राधे मां छो भई दाहूं करे अरे पंहिंजे घर में छा भॼन करण या जपजी साहिब ॿुधण जो ॾोह आहे छा तो कान्हे, महा ॾोह आहे मां जो। अरे टेप त ॾेई वञ। अरे सुखा अरे टेप बि घड़ी हली वई अरे पुट माथ कंदे पवंदे काठे ॾिस तुंहिंजी ज़ाल तोखे पुछे ई कोन्हे ख़बर रही तुंहिंजी माउ मूंखां इहे ढुजंदी जेको ॿिलीअ खां ढुजे ऐं तोखे इहा पुछे ई कोन्हे ऐं ॾिस ॿार तुंहिंजा अरे ॿार बि तोखे नथा पुछनि पुट हिकिड़ो वीचारो गुल आहे जेको थोरो घणो पुछईंदो पुट खणंदे खलो त थींदे भलो अरे न न न न बाबा इहो न चओ, अॼुकल्ह खलो खणण जो ज़मानो कोन्हे। अरे मायूं तॾो ई खणाए छॾींदियूं बाबा। बाबा अॼुकल्ह शांतीअ सां कमु करणु खपे। ख़ैर तव्हां सां भॻवान जो नालो जपियो, तव्हांजे दरबार जो टाइम थी वियो आहे। गोपो खे चवां थो तव्हांखे छॾे न न न गोप न पुट गोप न अरे ख़बर नहीं कल्ह मूंखे वठी हलियो हा हुते दरबार जे दर ते मूंखे छॾे करे छोरो चिढ़न रांदि करण रही आहे मूंखे दर ई कोन लभे पुट वञा हलंदो वरी मसाण बि पहुची वियो हा अरे उहो त वीचारो शाबस आहे रीजूम लॻे अरे मूंखे छॾे वियो दरबार पुट न न न न न गोप न तव्हां फिकुर न कयो, मां गोप खे पूरो दड़को थो ॾियां तव्हांखे दरबार में आनंद सां विहारे ईंदो। हा गोपू ओ जनाब गोपू दादू पुट वञ बाबे खे दरबार में छॾिया पुट। अरे दादू मां न वेंदुमि छो? अरे सुभाणे मूंखे इम्तिहान आहे मूंखे ॾाढी पढ़ाई करणी आहे पढ़ाई करणी अथई छोरा, सॼी राति ऊंधियूं सूंधियूं फिल्मूं ॾिसी थो ओॾी महिल टाइम अथई
ऐं बाबे खे छॾण लाइ पढ़ाई करणी आहे वञी छॾिया बाबे खे दादू उते ॾाढियूं मायूं हूंदियूं अथव माई हूंदी आहे त छा आहे पुट तव्हांखे छा आहे पर मूंखे त लॼ ईंदी आहे लॼ थी अचे वॾो विंगस थी वियो आहे लॼ थी अचे मां हिन खां भल छॾिया बाबे खे चाबी ॾियो चाबी छाजी गाॾीअ जी न अरे स्कूटर न गाॾीअ जी चाबी न अरे पुट ही गाॾीअ जो हलाइदा फुर और ही मूंखे डपु थींदो आहे न मूंखे डपु थींदो आहे गाॾी न गाॾी ईअं त चओ आहे गाॾी ईअं त हलाईंदो न हेलीकॉप्टर थो हा, हा। हलाईंदे वञ पंधु करे जी हलो तव्हांजे करे फांसी में छोरा हे बाबे खे वठी थो वञे आराम सां अड़े वेचारे खे को धक बक लॻे वञे थो हेलीकॉप्टर वांगुरु हलंदो वञे थो हलंदो ॿुधाए साधू ओ साधू स्वामी अरे उठ सिज मथे ते चढ़ी आयो अथई अरे अम्मी मूंखे सुम्हण ॾियो मां राति भर कमु कयो आहे अरे मुआ हे ईअं न मञंदो आहे हे जेसी मुंहिंजी चमाट न ठाहे न सुबुह जो उथंदो कान्हे नथो थी तूं मूंखे सुम्हण ॾियो अला अम्मी मुंहिंजी टंग वणी छॾियो नहीं तव्हां भजी छॾियो उठ जल्दी कर मुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचे चांहि मम्मी चांहि आज अरे वञी केॾा पे तो अरे छोरा वञी केॾा वरी मूंखे ॿुधाए त वञ चांहि ठाहींदे की न हे वठो चांहि ठहियल पई हुई मां पिया वरी मां पिया हा चांहि ठाहींदो मम्मी मज़ो अची वियो हा मज़ो अची वियो हे जेका तूं चांहि अंदरां खणी आयो हुई न ही बाबे जी झूठी चांहि हुई झूठी चांहि झूठी चांहि खणी वञ अंदर मुंहिंजे बिल्कुलु फ्रेश चांहि ठाहे करे ॾिठो साईं असांजे घर जो सुबुह सुबुह जो इहो सीन हूंदो अथव अरे सुबुह थींदो कान्हे हिन घर में कि न रिंगट चालू थी था वञनि ऐं ॿियो साईं ॾिठो मुंहिंजे घोट खे अथसि खां अख खणी करे मुंहुं ॾांहुं निहारण जी फुर्सत न अरे सुबुह जो उथंदो मस्त निंड मां कि न लॻी वेंदो पंहिंजे पीउ जी सेवा में ॿियो वरी असांजो बाबू सन अञा सुबुह जो उथंदो मस्त कि न सभिनी खां पहिरीं हुनखे खपनि माखियूं ऐं बादाम अञा थोड़ी देर गुज़रंदी मस कि न खपे ठूठ जेतिरो हेॾो वॾो ग्लास खीर जो पोइ साईं हलंदो सत्संग ते अञा मोटंदो मस्त सत्संग मां कि न खपेसि नेरनि में कुटी उहा बि सचे गिह वारी मां तव्हां सां पुछां थी पर पुराणी भित खे जेतिरो बि सीमेंट हणंदासीं अच्छा उहा नई थी पवंदी अयो हे असांजे घर जो टियों नयो नमूनो वरी छा खुटी छोरा एयो ए वे ए छा लॻा दी सही सावित्री छा थो चए इहो अरे मम्मी वो आइसक्रीम वारो ईंदो आहे न उहा तो घुरे ठीकु आहे मुंहिंजी अलमारी में वटू पए अथई कढी करे पैसा हुन मां ॾीस त छुटे हिन मां ज़िंद यो हे भॻा असांजे घर जी सुबुह सतनाम जो सुबुह थींदो आहे माण्हू भॻवान जो नालो वठंदे ऐं हिते थी वेंदी आहे टे चालू अरे वरी छाजी आहे टे लॻाए वेठी अच्छा मां थी कयां टे अरे तेज थोरो धीरे धीरे ॻाल्हाईंदी कर मां धीरे ई ॻाल्हाईंदी आहियां हा तोखे तेज ॻाल्हाइण ईंदो किथे आहे अच्छा छॾो हाणे इहा ॻाल्हि इहो ॿुधायो सुबुह सां साइडूं खणी किथे आया आहियो हाणे केॾे हलिया आहियो अरे तोखे इन गैप मां फुर्सत हुजे त मुंहिंजो ख़्यालु रखी न अरे अॼु रिटायर थियण वारो आहे ही फाइल पूरा करणा आहिनि रिटायर अरे सिधो चओ अॼु खां वांदा थी ईंदो हाणे हिन घर में हाणे त हिन घर में ॿिन्ही पीउ पुटनि जी मचंदी वेझी सॼो घर खणंदा मथे ते ऐं रधंदा वेही भत अरे भतो ऐं सतो हाणे मूंखे फाइल पूरा करण दे भाई डैडी हा पुट तव्हांखे ख़बर आहे त श्रद्धा बीमार थी पई आहे छो पुट वरी श्रद्धा खे छा थियो डैडी तव्हांखे सभु ख़बर आहे त श्रद्धा छो बीमार थी आहे बीमार थी आहे त पुट डॉक्टर खे ॾेखारे अची डैडी इहा डॉक्टर जे वस जी बीमारी न आहे पुट तूं चवण छा थो चईं इहो ई त श्रद्धा जे बीमार रहण जो मुख्य कारण आहे असांजो पूज्य बाबा साहिब पुट मूंखे अॼु रिटायर थियण वारो आहे ही फाइल पूरा करणा आहिनि पाण शाम जो आराम सां ई ॻाल्हाईंदासीं मूंखे शाम ताणी तरसण जो वक़्तु न आहे फ़ैसिलो हींअर ई थींदो
फैसलो छाजो फैसलो पुट बाबे जे रहण जो बाबे तव्हांखे ख़बर आहे न हा। बाबे जो कमरो मूंसां गॾु आहे हा सॼो ॾींहुं खूं खूं जी आवाज़ तुकू खंगारा ॾिसी करे उल्टियूं पियूं ईंदियूं आहिनि ऐं जॾहिं बाथरूम वञिणो हूंदसि न जेसि ताईं उथां उथां गोविंद ओ गोविंद रड़ जे मथां रड़ पई पवे तव्हांखे ख़बर न आहे हिकु दफ़ो छा थियो छा थियो पुट बाबे खे बाथरूम वठी वियोमांसि ॿाहिरि भी साईं मुनो कलाक थी वियो मूंखे मुंहिंजी टंगुनि मां बि तेल निकिरी आयो पर बाबो मजाल को ॿाहिरि निकिरे वरी जो लीओ पाए निहारियां त बाबो अंदरि खुंगरा पियो हणे पुट वॾनि जी सेवा करण असां नंढनि जो फर्ज़ आहे पुट इन सेवा जा फल मिठा मिलंदा आहिनि पुट अरे पर इहे मिठा फल खाई खाई त पेट पानी आयो आहे इहे फल तव्हां खाओ ऐं खाओ गुल हाणे छा कयूं मां शाम जो अचां न त बाबे जो कमरो मूंसां गॾु न हुजे मुंहिंजे कमरे जे भरिसां न हुजणु खपे ठीकु आहे पुट तूं गए पी न कर मां बाबे खे पंहिंजे भर वारे कमरे में रखण लाइ तयार आहियां ठीकु आहे वरी छा ॾिठो हिन पुट जे चवण सां छोड़े गोविंद तूं अञा अदालत मां ईंदो मसाई कि न तेजर वारी टाटा टाटा चालू करे छॾींदो आहे मां तो कयां टाटा तोखे कदुर कान्हे मम्मी मुंहिंजी ज़ाल उथे सुबुह जो 5 बजे ऐं राति जो वेचारी सुम्हे बि 12 बजे ऐं घर जा सॼा कम करे बाबे जी सेवा करे उन खां पोइ तुंहिंजी उहा वॾी नुंहुं महाराणी उथे 8 बजे चांहि बि खपे हंध ते वरी महाराणी पर्स लोॾींदी वेंदी बैंक मुंहिंजी ज़ाल जा खट कढाई आहे ॾिस भाई गोविंद मुंहिंजी वॾी नुंहं जे नाले ते कुझु बि चवण जी ज़रूरत कान्हे उहा त आहे साक्षात लक्ष्मी अरे पूरा 50,000 रुपया कमाईंदी आहे हर महीने में हा हा ऐं छोरा वरी राति जो अची करे रोटी त करे थी न तूं त हुनजो बुरो भलो कॾहिं ॿुधी न सघंदी आहीं हूअं ई बि चवंदा आहिनि न त साहित वारा खाई वञनि ऐं लहणे वारा मोटी वञनि मां शाम जो अचां न त बाबे जो कमरो मुंहिंजे कमरे जे भरिसां न हुजणु खपे बस अरे बस कयो बस अरे तव्हांखे को हया शर्म आहे की न अरे सुबुह साण माण्हू वठनि राम जो नालो ऐं तव्हांखे लॻी पई आहे किटविट जी हा इन्हीं खिटपिट खां बचण जे लाइ मां तव्हांखे हिकु नेक सलाह थी ॾियां बाबा खे छॾे अचोसि वृद्धाश्रम में छा चई तेजी अरे तुंहिंजो दिमाग़ फिरी वियो आहे मां पंहिंजे देवता स्वरूप बाबे खे ॿुधाए करे ॾियां न मां इहो ग़लति कमु न कंदुसि ओहो हाणे हिन में ग़लति कम जो कहिड़ो सवाल आहे अरे सुठे सुठे घरनि जे ॿुढा हुते रहंदा आहिनि ऐं असां हुननि खे मुफ़्त में त हुते रहंदा ई कोन महीने 2 महीने 8-10 हज़ार मोकिलींदा रहंदासीं हा तोखे कदर कोन्हे वॾनि जो तेजी ख़बर अथई जॾहिं मां ॿिनि सालनि जो हुउसि न तॾहिं मुंहिंजी माउ गुज़ारे वई मिटनि माइटनि बाबे खे ज़ोर भरियो ॿी शादीअ लाइ पर बाबे चयो न मां पंहिंजे सुख खे माटेली माउ जे सूरनि में न विझंदुसि हुन प्यार सां मुंहिंजो नालो सुखू रखियो जीअं सॼी उमिरि हुन लाइ सुखदाई बणिजी पवां ऐं अॼु उहो ई सुखू हुन लाइ सुखदाई बणिजी पवां न तेजी न मां इहो ग़लति कमु कॾहिं न कंदुसि कॾहिं न ठीकु आहे त पोइ वेही करे लोड़ दे पाण बि ऐं सॼे कुटुंब खे बि लुड़ाए जाए अरे हिन ॿुढे त खाधी आहे कांव जी हड्डी तेजी हा छा आहे भाई मां हाणे वञे थो आपे अच्छा थी वियो ऑफिस जी तयारी हाँ भाई मुंहिंजा फाइल वाइल पूरा थी विया अरे हाँ सुठी याद आई मां तव्हांजे लाइ टिफिन ठाहे रखियो इजे खणी थी अरे न भाई अॼु टिफिन जी ज़रूरत कोन्हे अॼु रिटायर थियण वारो आहे न ऑफिस में पार्टी रखी अथनि चङो ठीकु आहे ऑफिस मां टाइम सां मोटी अचिजो अरे भाई मां टाइम सां ईंदो आहियां कॾहिं लेट कई आहे टाइम सां ईंदुमि टाइम फिकुर न कर लक्ष्मी अरे जल्दी अच बाबा हाँ अचा थी बस 2 मिंट अरे छा जा 2 मिंट 10 वॼी विया हिते अॼु मीटिंग आहे ज़रूरी चयोमांव न अचा थी सम्झ में नथी अचेव बस 2 मिंट अरे 1 कलाक में चए थी 2 मिंट छा कयां साईं मेकअप कंदी हूंदी न मेकअप बिना वणे थी कोन थी अरे जल्दी निकल बाहर अधु कलाक खां वेठी चवां अचा थी सम्झ में नथी अचेव ही वठो हलो ऑफिस ही छा आहे ॾिसण नथो अचेव वार आहिनि ॿियो छा आहे
कंदा वरी छा डस्टबिन में फिटी कयो हलो मूंसां गॾु ऑफिस अरे एतिरो बि टाइम कोन्हे मूं वटि। हलो यो अरे पोइ तव्हां छो थो टोके भला, छा थियो? अॼु केरु बि ऑफिस न वेंदो। छो? अॼु ज़रूरी मीटिंग आहे भाई मुंहिंजी। पहिरियों फैसलो थींदो पोइ सभु ॿिए कम आहे। अरे मम्मी ओ मम्मी छा है छो पे तो रेडी करे सुबुह साण मम्मी ॾिसो न गोविंद चए थो अॼु फैसलो थियण खां पहिरीं केरु बि ऑफिस न वेंदो। वरी छाजो फैसलो? बाबे जे रहण जो। बाबे जे रहण जो फैसलो तुंहिंजे डैडीअ जे अचण खां पोइ कंदासीं। डैडी वरी कंदो बाबे जो फैसलो। फैसलो हिते जो हिते ई रहिजी वेंदो। हा त ठीकु आहे बाबा, मां बाबे खे पंहिंजे पासे वारे कमरे में रहण लाइ तयारु आहियां। इहो वरी छा पिया था चओ बाबे खे पंहिंजे घर जे पासे में रहण लाइ तयारु आहियां? अरे असांजा ॿ ॿार पढ़ंदड़ कॾहिं ॾींहुं असां ॿई ज़ाल मुड़ुस नौकिरी कयूं, छा इहे ॿ गाड़ियूं बि राति जो आराम सां न सुम्हंदासीं? मूंखे इहो बिल्कुलु मंज़ूर कोन्हे। बहितर इहो थींदो कि बाबे खे मम्मीअ जे घर वारे कमरे में रखो जिते स्टोर आहे। अरे भाई न न न इहो एॾो वॾो नाहक न कजो। अरे मूंखे डॉक्टर चयो अथई कि न तोखे राति जो आराम सां निंड करण जी ज़रूरत आहे, तो भाई मूंखे त पंहिंजी निंड में खलल न खपे। हिकु कमु था कयूं बाबे खे रिंकूअ जे घर वारे कमरे में कर। चुप कर, रिंकू जो कमरो तो मुझे कमरे जे भरिसां आहे। अल्टीमेटली निंड तो मुझे पिटणी आहे। मूंखे इहो मंज़ूर कोन्हे बिल्कुल भी ना। मम्मी मूंखे कुछ सोचण दे। मम्मी मुझे दिमाग में आइडिया आया है। छोरा मुझे हूंदे तुंहिंजे दिमाग में आइडियो कीअं आयो भला? अरे आइडिया तो तुंहिंजो ही आहे पर हिन वक्त मुझे दिमाग में आयो है। अच्छा चओ चओ चओ। मम्मी छो न ये कयूं तो बाबे के जलगांव वाले बुढ़ाश्रम में छॾे अचो। चलियो क्यों है क्या? चैन चा तो? अरे कोई ॼणा हेठि अचो। सही में तो चए बिल्कुल गोविंद तू बिल्कुल सही तो चई। बहितर इहो ई थींदो कि बाबे खे जलगांव वारे बुढ़ाश्रम में छॾे अचो। पर छॾे केरु ईंदो? छॾे अचे गुल न मूंखे बाप जो कमु थींदो। गोविंद ही त उहे मञण वारा कोन अथई, चवण बेकार आहे। तूं छो तो छॾे अचीं? अरे भाभी मां तो छॾे अचां भाड़े ऐं भेंट जा पैसा केरु ॾींदो? देख भाई वो तो यही थींदो जेको छॾण वेंदो उहो ई पैसा कढंदो। वाह भाभी वाह तू तो वकीलन जी भी वकील निकती है। कॾहिं मुंहिंजो अथई त वकील पंहिंजे खीसे में हथ विझंदो आहे। हमेशह ईअं ई थींदो आहे त वकीलनि जा ॿई हथ हूंदा आहिनि ॿियनि जे खीसनि में। कीअं छावानी साहिब? अच्छा हिकु ॻाल्हि ॿुधाए गोविंद जे तूं बाबे खे छॾण वञी जलगांव त घणो ख़र्चु ईंदो? हाँ बिल्कुल बिल्कुल 20,000 ईंदा। भाभी खे 20 तो ॿुधाए। हाँ भाभी 20,000 अची वेंदई। 20,000 ख़र्चु ईंदो? तो छा मां कॾहिं ट्रेन में ट्रेवल न कयो आहे त सच ॿुधाए घणो ख़र्चु ईंदो? अरे भाभी 15 ताईं गई 5,000 मां तुंहिंजे लाइ गोविंद कमीशन तूं छॾी। वधीक पे तो ॿुधाई ढंग सां ॿुधाए। तूं पंहिंजो कमीशन वमीशन पासीरो कर ऐं ॿुधाए घणो ख़र्चु ईंदो? ठीक है भाभी फाइनल ॾेई वियो 8,000 खां 1 रुपया भी घटि न ॾींदई। छा था चओ ॾेई छॾियां सधु? अरे ॿुधायो न। ठीकु आहे बिल्कुलु न ॿुधाईंदा। हिकु कमु कर मां तोखे अधु पैसा ॾियां थी ओतिरो मुंहिंजे वस में आहे। बाक़ी पैसा तूं मम्मीअ खां वञी करे वठि ऐं बाबे खे वञी करे पहिरीं फुर्सत में वञी करे छॾे अची। ठीकु आहे ठीक है हलूं हाणे। अरे भाभी पर्स लोडींदी वञे। अरे हुनजी त तूं चिंता ई न कर। अरे मम्मी हेॾे तू काॾे थी वञी? अरे छोरा अंदर मूंखे कमु पियो आहे। अरे हेॾे पैसा कर पैसा कौन सा पे समझ ना। अरे छोरा मां तूं कमाया थी छा? अरे रोज जो डैडी जे खीसे मां कढणी आई। सब ख़बर आहे त डैडीअ जे खीसे मां रोज 500 जी हिकु पती गायब थींदी आहे। धीरे ॻाल्हाए ॾियां थी तोखे 4,000 पर हिकिड़ी ॻाल्हि थी चवाई हीअ खीसे वारी ॻाल्हि थी कान कजे। हा ॾींदी मां तोखे 4,000। डैडी खे ॿुधाए बंद ॿुधाए डैडी खे। अरे मम्मी मां को कंहिंखां डिॼा थो छा? अरे न रिंकू गोविंद विड़ो न आपस मां सम्झाइण थी हुनखे। ठीकु आहे हल रिंकू मां तोखे शइ थी ॾियां हल। हाणे थी वेंदो कमु। बाबे खे ईअं सोको करे ईंदो आहे कि बाबो वापसि कॾहिं मोटी न सघंदो। पर बाबे हेॾी देर छो लॻाई आहे? हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम। अचो बाबा वियो अचो हेॾे वियो न बाबा हेॾे वियो। अरे तू गोविंद आई न? हाँ बाबा
अरे पुट सिज छा ओलह खां उभरियो आ जा अॼु पेरे पियो पई ज़ोर पियो थो ॾी ॻाल्हि छा आहे बाबा तव्हांखे ख़बर आहे मूंखे असुर जो सुपिनो आयो हुयो असुर जो सुपिनो आहे हा। पुट असुर जो सुपिनो सचो थींदो अथई तव्हांखे ख़बर आहे सपने में छा आयो छा आयो जलगांव वारा साईं आहिनि न उहे जलगांव वारा हा उहे मुंहिंजे सपने में आया अरे जलगांव वारे साईं तव्हां बलहार वञा वाह वाह पुट छा 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 पिया चवनि बाबा उहे चवनि पिया हा त तूं हींअर जो हींअर ई डैडीअ बाबे खे आश्रम मोकिले छॾ ईअं चई बाबे खे वठी आश्रम हा, बाबा। अरे वाह बलहार वञा मुंहिंजे साईं तां ॾाढी दिलि आहे मूंखे उन आश्रम में वञण जी पुट साईं दर्शन करे ॾाढी दिलि आहे पर मूंखे वठी केरु हलंदो पुट बाबा मां आया न तव्हांजो दास तूं वठी हलंदे हा, बाबा। अरे वाह पुट वाह पर तूं टाइम गिरी आहे पुट वकील आई न बाबा तव्हां लाइ मूंखे टाइम ई टाइम आहे ईअं हा। पक पक। वठी हलंदे हा, पक। अरे वाह 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 ॾाढो ख़ुशि पुट पोइ मां पंहिंजो थेलो वेलो तयारु करे हा, ॾियां बाबा। हा हा थेलो मां तव्हांजो थेलो अॻु में ई तयारु करे रखियो थी मांव अरे वाह 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 पुट शाबस ॾे शाबस भला वञा थो साईं जे दर ते थोरी गॾी विॾी पाए अचां हा, बाबा। हा जल्दी जल्दी थो अचां जल्दी थो अचां बाबे खे ईअं सोगो करे ईंदो कि बाबो वापसि करी मोटी न सघंदो हा मम्मी हा पैसा वैसा पूरा हथ में रखे हा मम्मी हा मम्मी पर बाबे जी देर छो लॻाई आहे तयार थियण में हाणे सोचे तो कि मां वञा तो आश्रम में तो थोड़ो तयार थी ख़ुशि थी ईंदो हा मम्मी हा ईंदो बाबा बाबा ट्रेन जो टाइम थी वियो आहे अरे बाबा ट्रेन निकिरी वेंदी साईं ॾे थो वञा वञा मां त साईं ॾे थो वञा साईं ॾे थो वञा वञा मां त साईं ॾे थो वञा वाह बाबा वाह 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 अॼु त ऋतिक रोशन वेठा लॻो इहो ऋतिक वरी केरु आहे बाबा तव्हांजे ज़माने जो देवानंद अच्छा जा देवानंद गोदार मेरा जो हा पुट ॾाढो ख़ुशि हाणे आहियां हलूं बाबा हा ॾाढी देर वेठी थिए तव्हां साईं जो दर्शन करो अरे रिंकू सावित्री साधू जल्दी अचो बाबा एक्सप्रेस निकिरे थी बाबा पेर थी पवां मैं ख़ुशि रहो पुट ख़ुशि रहो भॻवान वॾी हयाती ॾे बाबा जल्दी अचो हा पुट व्यस्त आयुसि न दर्शन करे अचो इन दफ़े दुआ कजो पास थिया ज़रूर थींदे मुंहिंजा पुटड़ा ज़रूर थींदे पास मां साईं खे चई बाबा, मुंहिंजे लाइ पैसा वठी अचो हेॾो हेॾो ॾाढी साढी तुंहिंजे लाइ ख़ुशि रख हलो, हा गाॾी हा में। हलो, हलो। पुट तूं हलंदे गॾु ऐं मां पाण खे संभालींदुसि या तोखे पुट हा पुट रेलगाॾीअ में थो वञा हा जल्दी ईंदुसि पुट चिंता न कर मां जल्दी अच्छा खर्ची खर्ची खपे खर्ची हा पुट हा ॾियां खर्ची पुट वठ 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 मां पुट आयुसि न दर्शन करे साईं पुट हा जल्दी मां जल्दी तेजी अची वियो तव्हां थी वियो तव्हांजो रिटायरमेंट अॼु त तव्हांखे ॾाढा हार गुल पाता हूंदा ॾाढी सारी मिठाइयूं खाइण जे लाइ मिली हूंदव ऐं तव्हांखे गिफ्टूं बि त ॾाढी सारी मिली हूंदी न किथे आहिनि तव्हांजी गिफ्टूं ॾेखारियो न हे त सदाई मुंहं में मुंगण भरे करे वेठो हूंदो नज़र लॻी हुई थी हिकु कमु कर सिधो पुठे कमरे खां मुंहिंजे कमरे में खणी अचे अरे छोरा गिफ्टूं ई न खणी वञ मुंहिंजे कमरे में मम्मी हे केॾी सुंदर घड़ी आहे न हा तुंहिंजे डैडीअ खे मिली आहे ॾाढी बढ़िया आहे न पुट तोखे वणे थी न हा डैडी ॾाढी तूं सुंदर पाए पुट इहा
ना डैडी तव्हांखे गिफ्ट मिली आहे तव्हां ई यूज़ कयो अड़े पुट मुंहिंजे लाइ त इहे बाबे जी ॾिन चाबीअ वारी घड़ी ठीकु आहे हीअ घड़ी तोखे वठी वणे नए ज़माने जी आहे यू एंजॉय दिस वॉच बेटा थैंक यू डैडी थैंक यू हाणे तव्हां ॿई पीउ थी वेही करे पिया आराम सां ॻाल्हायो मां तव्हां ॿिन्हिनि लाइ चांहि ठाहे थी अचां गरम गरम हा हा भाई चांहि जी इच्छा थिए पई ऐं भाई तेजी पहिरियों दफ़ो त चांहि ठाहे थी अचे त अॼु त ज़रूरु पीअंदासीं भाई हुन खां पुॼंदी आहे चांहि ठाहिण भाई ॿियो तुंहिंजी पढ़ाई सुठी पई हले पुट हाँ डैडी बढ़िया पे थी ॾाढो सुठो पुट ॾाढो सुठो बाबो हा पुट सत्संग ते वियो हूंदो ईंदो ई हूंदो पुट अड़े पुट तो कॾहिं करे देरि थिए थी न ॼाण आयो पुट सावित्री पुट तूं सम्झी थी छा थो चवे हाँ डैडी तव्हांजे ऑफिस वञण खां पोइ घर में ॾाढो वॾो झगड़ो थी वियो झगड़ो हा बाबा जे रहाइण जे पुठियां ऐं पोइ पाण में फ़ैसिलो कयूं त बाबा खे जलगांव वारे बुद्धाश्रम में छॾे अचूं ऐं डैडी छॾण बि हली विया छॾण हली विया अरे छॾण हली विया त केरु वियो हुनखे छॾण अरे केरु वियो मुंहिंजे पर गोबिंद वियो छॾण अरे त मां किथे वई तेजे बाबे खे मोकिले छॾ छा आहे छो पिया रड़ी कयो मां तो रड़ी पिया अरे ग़लति कमु करे वरी पुछी थी छा कयो मां चओ त इहे त ॼण सॼे पाप जी भागीदारी मां आहियां हिन घर में को पापी खे रहण लाइ तयारु कोन्हो तेजी अञा तुंहिंजे शरीर में खून आहे न इन करे जोश सां थी ॻाल्हाई पर जोश में होश विञाए वेठी आहीं अरे असांजो हिकिड़ो छोकिरो गुंगो आहे हिकु न्याणी वेठी आहे कुझु सोच कुझु सम्झदार इहा पंहिंजी सोच ऐं सम्झ खां पाण वटि रखो मूं वटि टाइम कोन्हे इहो ॿुधण जो सावित्री हल घणे में मूंखे हली करे कमु कराए जेको माउ पीउ पंहिंजे ॿारनि लाइ रत सत ॾेई करे पाण खे तकलीफ़ ॾेई हुननि खे पालनि था ऐं ॿुढापे में जॾहिं माउ पीउ खे हुननि जी ज़रूरत पए थी त हुननि जा पंहिंजा ॿार उन्हनि जा पंहिंजो खून उन्हनि खे वृद्धाश्रम जो रस्तो था ॾेखारनि हे भॻवान हे मुंहिंजा झूलेलाल हे अॼु जी पीढ़ीअ खे छा थी वियो आहे छा थी वियो आहे अॼु जी पीढ़ीअ खे हे भॻवान छा थी वियो आहे अरे डैडी तव्हां अची वियो हा हा रिटायरमेंट जी पार्टी कीअं रही ठीक ही रही पुट डैडी हिकु ॻाल्हि चवां हा पुट तव्हां हिन घर जी गाॾी खे हलाइण लाइ ज़िंदगी भर महिनत कई हाणे तव्हां आराम कयो महिनत असां कंदासीं शाबाश या वरी कहिड़ी उल्टी पट्टी पे था पढ़ायो डैडीअ खे अरे माण्हूअ खे हमेशह एक्टिव रहणु घुरिजे ख़बर अथव मुंहिंजो पीउ जॾहिं रिटायर थियो न त हुन पंहिंजे लाइ पहिरीं हिकिड़ी सुठी नौकिरी ॻोल्हे रखी ॿियो त ॿियो जॾहिं दादा गुज़रिया न छातीअ ते 4 फाइलूं पयूं आहिनि ऐं तव्हां पिया डैडीअ खे चओ आराम कजो लक्ष्मी तुंहिंजे पीउ खे 7 न्याणियूं हुयूं उन्हनि जी परवरिश लाइ उन्हनि जी शादी लाइ ज़िंदगी भर महिनत त कई पर तंहिंसां डैडी जा 3 पुट आहियूं मां 2 कमाईंदड़ डैडी तव्हां आराम कयो महिनत असां कंदासीं न शाबाश पुट पर पुट लक्ष्मी ठीक थी चवे मां पंहिंजे रिटायरमेंट खां पोइ कमु कंदुसि इनफैक्ट मां पंहिंजे रिटायर थियण खां पहिरीं पंहिंजे लाइ हिकिड़ी नौकिरी ॻोल्हे वेठी आहे हिते इंदौर जी हिकिड़ी कंस्ट्रक्शन कंपनी आहे पुट जंहिंमें मैनेजर जो पद आहे उतां मूंखे 8,000 पघार मिलंदी पुट हा पुट मां कमु कंदुसि मां कमु कंदुसि चांहि तयार अथव चांहि पियो सभी अरे मम्मी पर्ट आया आई थी हा वो मोटो किथे आहे अरे वो नो दिखाई थी सुम्ही पियो मां चयो मां ई थी चांहि ठाहे हा वठ पुट हा लक्ष्मी चांहि पी चांहि इहो त ॿुधायो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे रिटायरमेंट जा सॼा घणा पैसा मिलंदव ऐं पेंशन कॾहिं खां चालू थींदव तव्हांजी पेंशन त हिन 1 तारीख़ शुरू थी वेंदी ऐं पीएफ ग्रेजुएटी ऐं ॿिए सभु फंड मिलाए करे 25 लख मिलंदा 25 लख अरे गंजा गुरू या 25 लख केॾा हाणे न तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो वादो यादि करणो पवंदो हा अरे वरी कहिड़ो वादो मूंखे सोना चूड़ा ठाराए ॾियणा अथव हा ॾिसी थो गुल पुट अड़े जवान न्याणी वेठी आहे उनजे बारे में सोच अरे हुनजे बारे में सोचण जी असांखे कहिड़ी ज़रूरत आहे भॻवान असांखे 2 कमाईंदड़ पुट ॾिना आहिनि
ॾिसजो सोनी डोरीअ में विहारे करे विदा कंदा असांजी धीअ खे। छो गुल सही थी चवां न मां? हा मम्मी हा बिल्कुलु, छो न। हा हा सभु कुझु असां ई कंदासीं, असां त कमायूं पिया था न, असांजा पंहिंजा ॿार त आहिनि कोन, उन्हनि जो आईंदो त असांखे सोचणो कोन्हे। सोनी डोलीअ में विदा कंदी ऐं सोना चूड़ा पाईंदी। मम्मी तव्हांखे घणा भेरा चयो आहे लक्ष्मी सां बि ॻाल्हि न कंदा कयो। ठीकु आहे पुट, अॻिते खां त मां हिन जे साम्हूं पंहिंजो मुंहुं ई न खोलींदसि बिल्कुलु। तूं ई न खोलींदसि। डैडी तव्हां त कोई सावित्री लाइ सुठो घर ॻोल्हियो, शादी में जेतिरो बि ख़र्च आयो न मां कंदुसि। शाबाश पुट शाबाश, मूंखे तो मां इहा ई उमेद हुई पुट। पुट ॾिस केरा दर ते पुट जा मास्टर। अरे उनखे पाण ॼण मथो ढा ढा पियो कंदो आहे, ढा ढा। हे भॻवान, अरे पुछीस हिकिड़ी त ॿुधाए थो ॿी। उहो वरी कीअं साईं? अरे हिकु दफ़ो पुछियोमांसि गंगा किथां निकिरंदी आहे? अरे साईं सवलो सवलो सवाल आहे। अरे बिल्कुलु सवलो, पर हुनजो जवाब त ॿुधो। हा हा चए पियो लिपस्टिक बिंदी लॻाए करे MG रोड खां निकिरंदी आहे। साईं बदमाश आहिनि छोकिरा, पर साईं मां अॼु डांट थो लॻाए। गोपू ओ गोपू, गोपू पुट। दादू अरे पुट मास्टर साहब आया तो तुझी शिकायत था कनि त पढ़ाईअ में मन कोन अथसि, थोरो ध्यानु ॾे पुट। दादू तव्हां सां कूड़ था ॻाल्हाइनि। पुट मास्टर साहब कूड़ छो ॻाल्हाईंदा? पुट मास्टर माना गुरु, गुरुअ जो अदब कबो आहे पुट। साईं तव्हांजो पंहिंजो बालक आहे, ठीकु कयो, ध्यानु ॾियो साईं, ध्यानु ॾियो पुट, ध्यानु ॾियो। पढ़ाई वढ़ाई कई अथई? कई आहे न मास्टर साहब। होमवर्क ॾिनो मैं पहाड़ा लिखण लाइ। हे वठो। छोरा फोटो त सुठो ठाहियो अथई। ऐश्वर्या राय नी? ऐश्वर्या राय? या वरी केरु आहे? अमिताभ बच्चन जी नुंहुं। छोरा ही दीवान साहब ॾिसंदा त छा चवंदा? पहाड़ा किथे लिखिया अथई? पहाड़ा कोन लिखिया, बाक़ी गांइ जो निबंध लिखियो मां। गांइ जो निबंध लिखियो अथई? ॾेखार अचा किथे लिखियो अथई? गांइ खे 2 सिंग थींदा आहिनि, गांइ खे 4 टंगूं थींदियूं आहिनि। भोगो ही वरी छा लिखियो अथई? मास्टर साहब हिन में ॾाढी हिकु लंबी कहाणी अथव। लंबी? जी तव्हां मूंखे चयो न गांइ जे मथां निबंध लिख, त मां पहिरियों हिकिड़े जंगल में वियुमि। जंगल में? उते मां हिकिड़ी गांइ ॻोल्ही। गांइ? हा मां हुन गांइ जे मथां वेठुमि, मां लिखियो गांइ जा 2 सिंग थींदा आहिनि। 2 सिंग? तो हुन में किराए छॾियईं। वरी मां हेठि वेही करे लिखियो गांइ जी 4 टंगियूं थींदियूं आहिनि, त लथई पासे में कुतो वेठो, उन वरी कई उहो ई लिखियल अथव। तूं सुधरंदे वई कोन, पाण मन लॻाई कोन था तुंहिंजो। तव्हां उहो सभु छॾो मास्टर साहब। हा चांहि पीअंदव? हाणे तूं चई थो त खणी मना कीअं कंदो मैं? कॾहिं मना कंदा कोन आहियो। साधू बिस्कुट घुराइजांइ फारी वारी। हा ओ साधू। हाँ चओ भैया। अरे मास्टर साहब लाइ चांहि खणी अचां। हाँ ठीकु आहे, बिस्कुट खणंदो अचिजांइ। खाइणा आयो पढ़ाइणा आयो मास्टर मुख्यो तव्हां हुनखे छॾो। ॿुधो सिगरेट पिया न हुया? सिगरेट? छोरा वरी तो मूंखे कॾहिं ॾिठो सिगरेट पीअंदे? तव्हां स्कूल जी दीवार जे पुठियां छा कंदा आहियो सभु ॾिठो आहे। हे वठो रखो खीसे में। कंहिंसां ॻाल्हि न कजांइ। न न कंहिंखां ॻाल्हि न कंदुमि, तव्हांजी सॼी जुगाड़ ठाहियल मां मां। हे वठो चांहि। माचिस आंदो नी माचिस? हाँ भाऊ माचिस आहे, माचिस त मां हमेशा रखंदो आहियां। कंहिंखे बाहि ॾियणी आहे? कंहिंखे बाहि ॾियणी आहे? घर में बाहि लॻाईंदी आहे। हल तव्हां छॾो, तव्हां ॿाहिरि वञी पीजो। मास्टर साहब तव्हां चांहि पियो यार। ही मास्टर आहे कंहिंखे थो पढ़ाए, कमाल खे मूंखे पढ़ाया त मां आईए थी वञा। तव्हां चांहि पियो। अरे दादी अथव, दादी अथव, कुटणो अथव या ॿार खाईंदो भरे था। वठो वठो वठो, इहे कापी ॾियो। हलो हलो न अरे तोखे मां एतिरो सुठो रस्तो ॿुधायो न्याणीअ लाइ। ड्राफ्टमैन हो ड्राफ्टमैन, हाणे तुंहिंजी सम्झ पूरी सारी तो ड्राइवर सम्झी हुनखे मोटाए छॾे। मां ड्राइवर सम्झी मोटाए छॾे रिश्तो। ऐं ओ मुंहिंजे पेकनि जेको माइटी जी सुठी ॿुधाई हुई। तुंहिंजा पेका सुञा वरी कहिड़ो रस्तो ॿुधाईंदा? कहिड़ो ॿुधाईंदा रस्तो? अरे उहोई दुबईअ वारो छोकिरो, पूरा 50,000 रुपया हुनजी तनख़्वाह। हा 50,000। साईं असांजी छोकिरी PhD ऐं छोकिरो 8 पास।
वरी ताईं हाइट ॾिसो त 4 फुट 8 इंच ॼामड़ो लॻो पियो हेतिरो। अरे ॼामड़ो हो त छा थियो? कमाईंदो त झको ई हो। कमाईंदो त झको ई हो। अरे पैसा ई सभु कुझु थींदा आहिनि जा जीवन में। ॻाल्हियूं उल्टियूं कंदी आहीं सिर्फ़ु। मां ॻाल्हियूं उल्टी कंदी आहियां न मां त उल्टियूं ॻाल्हियूं कयां। मां तुंहिंजी उल्टी ॻाल्हियूं बस कर हाणे बस कर। हा मम्मी डैडी ये विड़ाना न थियो अथव मुंहिंजे करे। मां तव्हांखे एतिरो ई बोझ लॻा पई त पैदा थींदे ई घुटो ॾेई मारे छो न छॾियो। न मां हुजां हा त तव्हां ईअं विड़ो हा। हा पुट हा समझाए पंहिंजी माउ खे। समझाए पंहिंजे पीउ खे। जा घड़ी रिटायर थी करे आयो आहे न सॼो घर मथे ते खणी छॾियो अथई। बहू पीउ वारा लक्षण अथसि। जे बाबे जो नालो न खणंदी कर विच में। बाबे जो नालो न खणंदी कर। अरे पीउ जो नालो खणे त टांगी थी तो कोई। मुंहिंजी त कोई ॻाल्हि तोखे वणंदी कोन्हे। मूंखे सभु ख़बर आहे तोखे मुंहिंजी हिक बि ॻाल्हि मुंडे ताईं पसंदि न ईंदी आहे। ॾिसी थी पुट कीअं थी ॻाल्हाए। अरे तुर ॻाल्हि ते विगड़ी थी पए पई। डैडी तव्हांखे त ख़बर ई आहे मम्मीअ जो सुभाउ अहिड़ो आहे। छॾे ॾियो पाण ई ठीकु थी वेंदी। डैडी रोटी खाओ था तैयार आहे। हा पुट लॻाए ऐं सभिनी ॿारनि खे सॾु कर। पुट तूं मदद करी। हा डैडी। गोपू भैया, गुल भैया, भाभी, अम्मी, रिंकू, अचो रोटी खाओ। अरे साधू ये चांहि जा कोप त खणी वञ। हाँ अम्मी। अचो तव्हां वियो भाई। भाई छा ठाहियो अथव अॼु रोटीअ में? पालक पनीर मम्मी। अरे वाह भाई पालक पनीर मूंखे त ॾाढो वणंदो आहे। तव्हांखे मूंखे त पालक पनीर वधीक ॾिजांइ भाई। तूं खाइजांइ पुट सावित्री। लक्ष्मी तूं खा पुट। जी खाओ खाओ। छा थियो रेडी? पुट सॼी उमिरि राति जी रोटी बाबे सां गॾु वेही खाधी आहे। अॼु बाबो साण कोन्हे त रोटी हले कोन थी। मां गिरौगी न सघंदुसि पुट। मां न खाई सघंदुसि। बाबे जो फोटू आणे ॾियां उनखे ॾिसी खा रोटी। पुट मां रोटी न खाई सघंदुसि ऐं मां बाबे खां सवाइ रही कोन सघंदुसि पुट। हींअर जेका गाॾी मिली मां वञा थो बाबे खे वठण पुट। मां वञा थो। रेडी तव्हां चिंता छो था कयो? थी सघंदो बाबे जो मन न लॻे गोविंद सां गॾु मोटी अचनि। पुट भॻवान करे तुंहिंजा अखर सचा थियनि। तुंहिंजा अखर सचा थियनि। मुंहिंजो साईं करे छॾ बाबो मोटी अचे। मुंहिंजो सॼो बाबो मूं करे मुंहिंजो बाबो मोटी अचे। मुंहिंजो बाबो मोटी अचे। बाबा आते अरे हल परे बाबे खे सोगो करे आया। अरे मम्मी ओ मम्मी आई किथे जल्दी अच। अरे मम्मी अची वञ। हाँ मम्मी। अरे बाबे खे मम्मी सॼा घर जा दुख दर्द कढी संतन जे मथे फिटो करे आया। बाबे खे कुझु पैसा वैसा हथ में ॾेई आया कि न? अरे पैसनि जी कहिड़ी ज़रूरत। संतन पारां 3 टाइम रोटी खीर जो गिलास ऐं फ्रूट बि त मिलंदो एॾो सारो। ॾिसजांइ मम्मी बाबो 8-10 महीननि में ॻाढ़ो गुटूल ठही वई। ऐं तुंहिंजो पीउ अरे अजाई जी चिंता पियो करे। तुंहिंजो पीउ कल्ह राति जो त रोटी न पियो खाए। चए पियो न मां रोटी न खाईंदुसि, मां बाबा खे वठण वेंदुसि, मां हिते न रहंदुसि, मां वठी ईंदोमांसि बाबा खे। कल्ह छा छा पियो बके? छा त सही मम्मी। मम्मी डैडी इहा का अहिड़ी हरकत कई आहे न त डैडीअ खे बि हुनजे डैडीअ वटि छॾे ईंदमि। छोरा तुंहिंजे पीउ खां सिवा वरी मुंहिंजो छा थींदो? तुंहिंजो छा थींदो मम्मी? तुंहिंजो उहो ई थींदो जेको डैडीअ जो थींदो। तोखे बि डैडी सां गॾु ॾेई छॾे ईंदोमांइ। छा चई तूं? अरे वरी त चओ जरा। तोखे असां हेॾी महिनत सां पढ़ाए लिखाए करे हेॾो वॾो वकील ठाहियोसीं इन ॾींहं जे लाइ कि न तूं असांखे हुन घाशण छॾे अचण जी ॻाल्हि करी। अरे तो
तोखे याद अथई हिक दफ़ो नंढे हूंदे तुंहिंजी तबियत ॾाढी ख़राब थी वई तोखे रंग में खणी खणी असां कहिड़ा ज़र न रुलिया हुई तूं गोविंदा असांखे वृद्धाश्रम छॾे अचण जी ॻाल्हि ॿुधई ॿुधी मर तूं ॿुधी मर शांकर हणे गाड़ी में पंजाब मेल में ऐं बाबे के आश्रम छॾिया ॾाढी बाबो हुते ॾाढो ख़ुशि हुयो छो अड़े नालायक हिते मिट माइट पुछंदा सत्संग वारा पुछंदा ओड़े पाड़े वारे पुछंदा के त जेतिरो कोन ॻाल्हाईंदासीं ॾाढी सभिनि खे चइजो त बाबो साईं संतनि ॾांहुं जलगा मिलण वियो आहे गोविंदा असां पुराणे ज़माने जा आहियूं ऐं इहा जेका आहे न इहा हवा ॿाहिरि न निकिरे त सुठो ई आहे पर डैडी इहा घर जी गंदी हवा ॿाहिरि न निकिरे आहे न त घर जा सभई भाती बीमार थी पए न हे नालायक थोरो सोच अड़े असांजो हिकिड़ो पुटु गूंगो आहे जवान न्याणी वेठी आहे अड़े उन एतिरो त सोची आहे अड़े डैडी सावित्री जी चिंता न कयो उनजी उमिरि बि को वॾी आहे 30 साल जी त उमिरि अथसि हूअं ई बसि जी सावित्री PhD कयल आहे ॾिसिजो फोन तो सुठो छोकिरो मिली वेंदो तूं फालतू ॻाल्हियूं न कर मां बाबे खे वठण वेंदुसि मां त कल्ह ई वञा पियो पर गुल चयो त मता बाबो हुते न रहे गोविंद सां गॾु वापसि मोटी अचे अड़े हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए अरे पीउ बिना पुटु रही सघंदो भला छो न रही सघंदो सुभाणे को तव्हां होॾे वेंदा न त असां तव्हांखे वठण कान ईंदासीं अरे नालायक बाबो घर छॾे कोन वियो आहे पर बाबे खे प्लानिंग करे घर मां कढियो वियो आहे पर डैडी बाबो तमामु ॿुढो ऐं बीमार आहे सॼो ॾींहुं हिकु खूंखू कंदो हुयो ऐं हूअं ई बि जॾहिं ॿुढनि लाइ संतन आश्रम ठाहिया आहिनि त बाबे खे होॾे रहण में कहिड़ी प्रॉब्लम आहे अरे नालायक तोखे कंहिं वकालत जी डिग्री ॾिनी अरे कीअं वकील ठही आहे तूं अड़े ही आश्रम ही ॿुढा आश्रम त हुन लाइ ठहिया आहिनि जेके बेबस ऐं लाचार आहिनि मजबूर आहिनि जंहिंजो को सहारो कोन्हे असांजे बाबे जो हिकु पुटु टे कोटा आहे कहिड़ी तरह सां बाबे खे आश्रम में रहण जी मां बाबे खे वठण ज़रूरु वेंदुसि मां बाबे खे वठण तव्हां बाबे खे वठण न वेंदा डेढ़ी सां ईअं ॻाल्हाइबो आहे तूं विच में न ॻाल्हाईंदो कर गुल अरे तव्हां छो था ॿिन्हिनि जे विच में ॻाल्हायो पीउ ॼाणे पुटु ॼाणे ऐं तूं मर्दनि जे विच में छो थी ॻाल्हाए वञ पंहिंजो कमु कर तूं मूंसां बहस न कर मां चए में बाबे खे वठण वेंदुसि माना वेंदुसि तव्हां वञो बाबे खे वठण पर मुंहिंजी बि हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी वठो बाबे जे अचण खां अॻु में हिन घर जी विरासत थींदी विरासत छा चई असां जुदा थी वेंदासीं अरे 2 त 12 थींदा आहिनि ऐं गॾियल हिनसां कोई नाव बि नथो खणी सघे माण्हू खिलंदा घर में न्याणी वेठी आहे शादी लाइ मुंहिंजी शादी थी वञे उनखां पोइ तोखे जेको वणे उहो वञी कजांइ मूंखे हाणे गॾु न रहणो आहे गोविंद तूं प्रॉपर्टी जी विरासत तो करण चाही न हा तोखे प्रॉपर्टीअ मां हिस्सो खपे न हा त हिकु ॻाल्हि मुंहिंजी बि ॿुधी वठ प्रॉपर्टीअ जी विरासत खां अॻु में घर जे भातियुनि जी विरासत थींदी जिनके समझो दिल जो वाली दिल उन्हनि ही दुखाइया पंहिंजे घर जे चिरागन ही अज घर में बाह लगाइया जिनके समझो दिल जो वाली दिल उन्हनि ही दुखाइया पंहिंजे घर जे चिरागन ही अज घर में बाह लगाइया बाग लगाया प्यार सजे के बाग लगाया प्यार सजे के पाता फल नफ़रत जा अखिड़ियूं मुंहिंजूं
भरजी आयूं रंग ॾिसी विरासत जा अखिड़ियूं मुंहिंजूं भरजी आयूं रंग ॾिसी विरासत जा टुकड़ा टुकड़ा कन था पुटड़ा। लक्ष्मी माता पिता जी सेवा जो सौभाग्य कंहिं कंहिं भाग्यशाली खे मिलंदो आहे। त पोइ मूंखे बि कोन बणजणो आहे अहिड़ो सौभाग्यशाली जो घर जी चइनि चइनि भातियुनि जी वेही करे सेवा कयां। अरे सॼो ॾींहुं नौकिरी कर वरी घर जे भातियुनि जी सेवा कर। जे अची वञे बाबो त पंजो उहो मूंखे न करणो आहे। प्रॉपर्टीअ जी विरासत सां गॾोगॾु घर जे भातियुनि जी बि विरासत थींदी मतलब बस। घर जे भातियुनि जी विरासत? अरे इहो छा था चओ? अरे प्रॉपर्टी जी विरासत त असां ॿुधी आहे प्रॉपर्टी जी विरासत, पर घर जे भातियुनि जी विरासत? अरे भाउरनि जा टुकड़ा टुकड़ा घर जे भातियुनि जा टुकड़ा कीअं विराईंदव घर जे भातियुनि खे? कीअं कंदव टुकड़ा टुकड़ा? तुंहिंजी मां त पंहिंजो जीवन जीअं ते काटे छॾींदुसि, पर छा तूं मूंखां सवाइ रही सघंदी आहे? हाँ वो तू दी चई पुछीन पंहिंजे पुटनि खां पुछीन। न विरासत मतलब विरासत हिकिड़ो हिकिड़े हंधि रहंदो ॿियो ॿिए हंधि। हो अखियुनि ते परदो अंध जो अॼु ॾिठी सचाई मां समुदो सुख ॾींदा ही पुटड़ा छो उम्मीद लगाई मां। हो अखियुनि ते परदो अंध जो अॼु ॾिठी सचाई मां समुदो सुख ॾींदा ही पुटड़ा छो उम्मीद लगाई मां। मिटजी विया सभु महल माणियूं मिटजी विया सभु महल माणियूं जेके ठाहिया हसरत जा अखिड़ियूं मुंहिंजूं भरजी आयूं रंग ॾिसी विरासत जा अखिड़ियूं मुंहिंजूं भरजी आयूं रंग ॾिसी विरासत जा टुकड़ा टुकड़ा कन था पुटड़ा माउ पीउ जे चाहत जा अखिड़ियूं मुंहिंजूं भरजी आयूं रंग ॾिसी विरासत जा ओ अखिड़ियूं मुंहिंजूं भरजी। मूंखे प्रॉपर्टीअ मां हिसो खपे ना कि घर जे भातियुनि मां। ऐं भाभी तूं छा मुंहिंजी घरवारी खे नौकराणी सम्झो आहे? न गोविंद न तुंहिंजी घरवारी नौकिरियाणी न राणी आहे राणी। अरे मां कान्हे आहियां जो सॼो ॾींहुं वेही करे घर जी सेवा कयां घर वारनि जी सेवा कयां सॼे घर जो ध्यानु बि रखां नौकिरी करण बि वञा पैसा बि कमाए अचां। विरासत थींदी त घर जे भातियुनि जी बि थींदी। हाणे बसि तोखे एतिरो फ़ैसिलो करणो आहे तूं मम्मी खे पाण सां गॾु रखंदे या डैडीअ खे? मां न मम्मीअ खे गॾु आईंदमि ऐं न ई डैडीअ खे। बहितर रहंदो सुठो इहो थींदो कि तूं सावित्री ऐं रिंकूअ खे पाण सां गॾु रख। वाह भाभी वाह तूं त ॾाढी सियाणी थी आहे। मम्मी तो घर जो सॼो कम बि करे ॾे ऐं डैडीअ जी पेंशन बि तोखे मिले इहो मूंखे मंज़ूर न आहे। कुछ न कुछ त करणो पवंदो। इन ॻाल्हि जो फ़ैसिलो त अॼु हिते जो हिते ई थींदो। हाणे कीअं थींदो उहो तूं सोचे वठ। बहितर इहो रहंदो असां इन ॻाल्हि जो फ़ैसिलो लॉटरी जे ज़रिए कयूं। तोखे कंहिंखे न कंहिंखे त रहणो ई पवंदो गोविंद। भाभी मूंखे तोते पूरो भरोसो हुयो। मुंहिंजी सोच जिते ख़तम थींदी आहे न उतां ई भाभीअ जी सोच शुरू थींदी आहे। मूंखे सभु ख़बर हो इन करे मां पहिरियों खां ई पर्चियूं ठाहे आयो आहियां। छा पहिरीं खां ई लॉटरियूं ठाहे आयो आहीं तूं? हा भाभी हा। त बस पोइ सोचणो छा आहे लॉटरियूं कर ऐं हिन ॻाल्हि जो हींअर ई फ़ैसिलो था करे वठूं। हलिया तूं वॾी आई इन करे पहिरियों तूं कर। ठीकु आहे पहिरीं मां थी कढी वठां। हिन ॻाल्हि में त
अची वई हाणे त मूंखे घर जे कम जो कोई टेंशन कोन्हे सॼो ॾींहुं मम्मी पई घर संभालींदी ॿार संभालींदी ऐं मां कंदमि नौकिरी ऐं शॉपिंग हल गोविंदा हाणे तुंहिंजी वारी जल्दी अच ॾेखार त सही छा थियो सावित्री वाह मज़ो अची वियो हाणे सावित्री जे शादी जी चिंता सां बि मां फ्री हाणे हिनजी शादीअ जो बोझ बि अची मूं ते पवंदो ठहियो मां बि 80 लख हणंदसि बख चवंदसि पुट मावजा रखे ते 8 लख हल भाभी हाणे तूं कर बाबा हिकु भेरो वरी मुंहिंजो साथ ॾिजांइ तूं सां गॾु सदाई रहंदो आहीं न ठीकु आहे गूंगो मुंहिंजे पल्ले पइजी वियो हाणे सॼो ॾींहुं ॿारनि खे कुटे कंदो पूरो पर मजबूरी आहे रखिणो पवंदो ठीकु आहे तो सोचियो हूंदो त डैडी बि तुंहिंजे हिस्से में ईंदा मम्मी तोखे घर जो सॼो कमु करे ॾिनी ऐं डैडीअ जी पेंशन बि तोखे मिलंदी पर भाभी भॻवान जे घर देर आहे अंधेर न पुट तव्हां घर जे भातियुनि जा त टुकड़ा टुकड़ा करे छॾिया सुठो थींदो त प्रॉपर्टी जी विरासत गोगो करे छॾियो डैडी मम्मी गोॾनि में सूर रहंदो आहे त सुठो रहंदो तव्हां ग्राउंड फ्लोर असांखे ॾेई छॾियो पुट जेको सिंधु नगर वारो प्लाट आहे उहो सावित्रीअ लाइ ऐं सपना संगीता जे भरिसां जेको प्लाट आहे उहो रिंकूअ जो ऐं जेके बिस्तरा ऐं बर्तन तव्हां सभिनी वटि आहिनि उहे हुन जा थिया ऐं इहो फ़ैसिलो हाणे पको आहे हाणे हिन फ़ैसिले ते तव्हां सभु पायो सयूं मार्केट थी वञा ॿुधो अॼु माई कोन आई आहे घर जो कमु तव्हांखे ई ॾिसणो अथव मां भाॼी ठाहे छॾी थी मां फुल्का पचाए छॾिजो ऐं हा बासण बि सभु ईअं ई पिया अथव मले छॾिजो ॿी ॻाल्हि गोपूअ जे स्कूल में अॼु मैच अथसि अचण वारो अथव हुनखे कपिड़ा मटाराए करे रोटी खाराए छॾिजो फ्रिज जे मथां फ्रूट पियो अथव उहो बि खाराए छॾिजो ठीकु आहे सम्झ में आयव की न कुझु मुंहं मां कढंदव अखर हा पुटु तूं चिंता न कर मां सॼो कमु करे वठूं चिंता न कर जॾहिं अच त कुझु कमु कोन मिलंदा हलूं हाणे ॾाढो जबरदस्त मैच खेलियो हा तूं थकिजी पई हूंदी हिकु कमु कर तूं कपिड़ा मटे वठ मां तुंहिंजे लाइ रोटी पाए थी अचां पुटु मां कुझु कोन खाईंदुमि मूंखे अंदरि टीवी ॾिसणी आहे दादी मां कुझु बि न खाईंदुमि अरे पुटु जे तूं रोटी न खाईंदे त तुंहिंजी मां मूंखे खाई वेंदी मां कुझु बि न मूंखे बुख न लॻी मां कुझु कोन खाईंदुमि अरे पुटु ते पुटु तोखे पतंग उॾाइण जे लाइ पैसा खपनि न पुटु मूंखे हाणे तोखे ॾियण जे लाइ पैसा कान मूंखे माफ़ कर न पुटु मां ॾाढी लाचार थी पई आहियां तुंहिंजी भाॼाई मूंखे टके टके जो हिसाब कयो मां तोखे ॾिसे अची ॾे
छातो मम्मी तो वेठी रही मम्मी छातो ले पुट रोंडे आज मुखे रोंडे ये सब मुझे कर्मन जो नतीजो आ ये मुखे भगवान मुखे न पूरे कर्मन जो फल दी ना मम्मी डरो मम्मी नीचे सब ठीक थी सब कच्ची रस्सी वाली ए मम्मी देखिए मजबूत के लेकर गाल बीबी मुझे गोविंद भैया जो ट्रांसफर थी जबलपुर थी सके तो मुख्य भी श्रद्धा भाभी और भैया सां गॾु वञणो पवंदो मुखे कॾहिं करे केॾा रहंदो मां तव्हां ॿारनि खे सिवा न रही सघंदसि न रही सघंदसि मुंहिंजो घर सॼो साड़ो साड़ो थी वियो मुखे कॾहिं न मम्मी छा थियो तव्हां रोयो छो था कुझु न पुट अरे ॿुधायो त सही तव्हां रोयो छो था छा थियो चयो मां पुट काई ॻाल्हि कान्हे काई ॻाल्हि कीअं कोन्हे मम्मी प्लीज़ ॿुधायो अरे हेॾा वेला छो पिया था पुछो ख़बर कोन अथव छा मम्मी खे तुर तुर ॻाल्हि ते रोअण अची वेंदो आहे जॾहिं बि घर मां निकिरंदा आहियूं पुठियां हिते नाटक नौटंकियूं शुरू थी वेंदियूं आहिनि हीअ सावित्री लोठा लही ईंदी आहे हू गूंगो ईंदो अथसि ऐं बसि हिननि जो रोअण शुरू थी वेंदो आहे मूंखे सभु ख़बर आहे असां घर मां निकिरंदा कोन आहियूं कि पुठियां पंचायतियूं लॻंदियूं आहिनि मुंहिंजी बुराई वेही करे कंदा आहियो भाभी तव्हां ग़लति था सम्झो अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे तूं त चुप ई कर सावित्री तूं त विच में न ॻाल्हाईंदी कर मूंखे सभु ख़बर आहे हिते छा हलंदो आहे मुंहिंजे पुठियां अरे भाभी अहिड़ी काई चयो ॻाल्हि मैंने तू विच में न ॻाल्हाए हाँ गोपू आजा मेरे बच्चा अची रहे ठीक है तुझे मैच किए रहे हो बेटा ॾाढो सुठो रहियो हाँ कपड़ा कौन मटिया थी अञा ताईं तो अंदर टीवी पोइ ॾिसां मम्मी रोटी खा गई रोटी भी कौन खाधी अथई फ्रूट खाराए दादी है न कोन मम्मी मैं तव्हांखे चई वई हुयमि न गोपू स्कूल में अची तो हुनखे रोटी खाराए छॾिजो तो फ्रूट खाराए छॾिजो पुट मां त हिनखे घणेई पैसा वास खाई वई पर हे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे ई न पियो पुट अरे ही त ॿार आहे पर तव्हां त वॾा आहियो न हिनखे त अकुल कोन्हे पर तव्हांखे त सम्झ आहे न अरे मां घर छॾे करे इन करे वेंदी आहियां कि पुठियां मम्मी मुंहिंजे घर जो ध्यानु रखंदी कम करे रखंदी बासण मले रखंदी माईअ जा सभु कम मम्मी करे रखंदी पर तव्हां त मुंहिंजे ॿारनि खे बि नथा संभाले सघो हुन ते बि ध्यानु नथा ॾेई सघो हाणे छा मूंखे हिन नंढनि नंढनि कमनि लाइ बि घर में नौकरियाणी रखणी पवंदी थोरो संभाले ॻाल्हाए हे मुंहिंजी माउ आहे मां नौकराणी न ख़बर आहे मूंखे तव्हांजी माउ आहे अरे माउ आहे त माउ बणिजी करे रहे न हुनखे चई छॾियो जे हिन घर में रहणो अथसि त माउ बणिजी करे रहे हुन खां अॻिते वधण जी कोशिश न करे न त तूं कंदी छा मां छा कंदमि हाँ हाँ छा मां कंदी? छा कंदमि तव्हां मूंखे सम्झी छा रखियो अथव अरे हिकु त नौकिरी कयां घर संभालियां सभिनी जो ध्यानु रखां ऐं हुन खां पोइ तव्हांजी ॻाल्हियूं बि वेही करे ॿुधां मां सम्झाए छॾियोसि पंहिंजी माउ खे न त छॾे अचोसि हिनखे बि उते ई जिते बाबे खे छॾे आया आहियो छा हा छा चई बिल्कुलु सही चयो मूं अरे घणा टुकड़ा कंदी आहिनि खर्चा तेरे बाबे के माँ पी के भाउ भाउ खे भेण खे अरे मुंहिंजा बि टुकड़ा कंदा मम्मी मतलब तव्हां जॾहिं ॿुढा थी वेंदा त मां तव्हांखे बि ॿुढाश्रम में छॾे ईंदमि शाबाश शाबाश पुट शाबाश ॿुधई छा थी सेखारे ॿारनि खे पर जेको पोखियो बि न उहो ई पातो अथई हाणे बि सुधरी वञ सुधरी वञ गोविंद पुट ॾिसी थो न पुट जेको असां ॿिए लाइ था कयूं उहो वराए असां वटि थो अचे पुट करतड़ भुगतड़ सभु हिते ई आहे कुझु सोच पुट कुझु सम्झदार मां तव्हांखे थो ॿुधायां केर को पैर कारो मुंह थिए नांग को गियर तूं आई न गोविंद तूं बाबा खे छॾे आए जनम ऐं सुखा पुट तूं त बाबा जो ॾाढो मुरीद हुअसि तो बाबा जो ख्याल कोन रखियो अरे छॾ छॾ ये कूड़ी शिटा न निकाल अरे ही वरी केरु आहे अरे मां तव्हांखे थो ॿुधायां मां केरु आहियां अरे मां आहियां तव्हां सभिनी जो काको काको तूं हिते अची छो जमायो अथई पंहिंजो धाको अरे तूं आई न लक्ष्मी नालो अथई लक्ष्मी लछण अथई को लचड़ी अहिड़ा अरे तो ही हिन घर में बाहि लॻाई आहे न अरे मां जो वञा जलगांव ॾिसां बाबा पट ते वेही रोटी पियो खाए
तव्हां छा शर्म हया विकिणी छॾियो आहे पापा खे कढी छॾियो घर मां पर बाबा बाबा आहिनि किथे? अरे बापा त अचनि कोन पिया ॾाढी मिठू कई दमान पहिरें पियो दमान कसमूं ॾिनियूं दमान अरे आया ॿाहिरि बीठा अथव बाबा 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 अचो बाबा अरे न बाबा अचो अचो बाबा अचो बाबा असांखे माफ़ कयो बाबा असांखे माफ़ कयो बाबा असांखे माफ़ कयो अरे बाप मूंखे पंहिंजा कसम न ॾिया त मां हिन ते पैर बि कोन रखा अरे मरी विया कोन था आंगुर पकड़े मुंह अलग सेखारियो तेज मूंखे घर खां ॿाहिरि कढणा चाहिए अरे माण्हू उसन में सॼासी अरे सॼो ॾींहुं पघर वहायोसीं उन खां पोइ बि हिननि खे छा ॾिनी अरे बुख मरी अरे ॿार न खाई हिननि खे खारायो अरे हिननि खे पेट भरे खारायो ॿार बुख मरी अरे ते असांखे अॼु हिकु फुल्को न था खाराए सघनि बाबा असांखे माफ़ कयो बाबा असांखे माफ़ कयो बाबा असांखे ॾाढी वॾी ग़लती थी असांखे माफ़ कयो न मां न रही सघंदुसि अरे मां वापसि वठी हल बाबा माफ़ कयो बाबा माफ़ कयो ए झूलेलाल कहिड़ी तुंहिंजी माया आहे अरे कहिड़ी वॾनि जी दिलि ठाही अथव झूलेलाल जो नंढा ॿार केतिरियूं बि ग़लतियूं था कनि तॾहिं वॾा माफ़ था करे छॾीनि ऐं वरी बि कॾहिं बददुआ नथी निकिरे दिलि मां अरे असां पिया रोअंदासीं भली घर खां कढी छॾीनि तॾहिं चवंदासीं असांजा ॿार ख़ुशि हुजनि उथो 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 कीअं झूलेलाल जी मर्ज़ी अरे अरे हाणे त सभु गॾिजी वियासीं न हाणे त सभु ठीकु थी वियो अरे पहुचो शिकिल तूरी करे वेठा आहियो नचो गायो टुपो खिलो गॾिजी रहंदासीं ख़ुशि थी करे अॼु सभई गॾिजी रहंदासीं सुख दुख जेके मिलंदा सुख दुख जेके मिलंदा गॾिजी सहंदासीं गॾिजी सहंदासीं ख़ुशि थी करे अॼु सभई गॾिजी रहंदासीं तो पंहिंजन खां थी परे खुदा कॾहिं पंहिंजन खां जुदा करे पंहिंजन जो एहसास तो पंहिंजन खां थी परे खुदा कॾहिं पंहिंजन खां जुदा करे सभई हिकु जहिड़ा गॾिजी चवंदासीं गॾिजी चवंदासीं ख़ुशि थी करे अॼु सभई गॾिजी रहंदासीं सुख दुख जेके मिलंदा सुख दुख जेके मिलंदा गॾिजी सहंदासीं दोस्तों तव्हां सभिनी जेतिरियूं ताड़ियूं वॼायूं असांजे हिन नाटक जे लाइ हिकु भेरो तव्हां जहिड़ी ख़ूबसूरत ऑडियंस लाइ हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियूं
उम्मीद ही न पूरो विश्वास है कि तव्हां इंदौर के रहवासियों के असांजो ही नाटक बेहद 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 पसंद आयो हूंदो। पर जेके माण्हू गेट खां ॿाहिरि वञनि पिया था उन्हनि सां गुज़ारिश है कि सिर्फ़ 2 मिंट जिते हेतिरी देर वेठा आहियो सिर्फ़ 2 मिंट पंहिंजा ॿिए ॾियो त असां कलाकारनि जो परिचय कराए छॾियूं। हिन टीम में जेतिरा भी कलाकार आहिनि सभु पंहिंजे पंहिंजे बिज़नेस या पंहिंजे पंहिंजे जॉब में इन्वॉल्व आहिनि। सिंधियत जी सेवा लाइ सिंधियत सां पंहिंजो रिलेशनशिप वधाइण लाइ ही सभु हिन मंच ते आहिनि। मां हिकु भेरो इंट्रोडक्शन कराइणु चाहींदमि सिर्फ़ 2 मिंट। हिन नाटक में नौकर जो किरदारु निभायो हो विकास दादलानी। साधू जो जेको किरदारु हो तव्हांखे विच विच में ॾाढो खिलायईं। नाटक में सभिनी खां नंढे रोल में नंढे कैरेक्टर जे रोल में यानी गोपू उहो हो अमित रावतानी। हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियो अमित रावतानी लाइ। हिन नाटक में मास्टर ऐं पुफड़ इन्हनि ॿिन्हिनि भूमिकाउनि में यानी डबल रोल कयो कैलाश वासवाणी साहब बैंक एम्प्लॉय आहिनि पर नाटक जे प्रति समर्पित आहिनि। नाटक में गूंगे जे सशक्त किरदार में हो राकेश शेवानी। ही गूंगो कोन अथव असलियत में सुठे तरह ॻाल्हाए वठंदो आहे पर जॾहिं बि असां कंहिं शहर में वेंदा आहियूं माण्हू हिनखे गूंगो ई सम्झंदा आहिनि ऐं हिन सां ॻाल्हाईंदा ई कोन था। चवंदा आहिनि ॻाल्हाईंदासीं त अलाए छा जवाबु ॾींदो। हिकिड़ो अखर ॻाल्हाए जी हिकु कुझु ॻाल्हाए ॾेखार राकेश। अयो एओ राकी हाणे सुठे तरह ॿुधाए छॾ। चई देगा मुंहिंजो नालो राकेश शेवानी राकी। नाटक में जेको हिकु सावित्री जो कैरेक्टर हो जेका ॾाढी सुठी धीअ हुई हिन परिवार में उहा हुई प्रेरणा फुलवानी। हीअ कुंवारी कोन्हे शादीशुदा आहे 2 ॿारनि जी माउ आहे त बिल्कुलु हिन जी शादी जी चिंता करण जी कंहिंखे बि ज़रूरत कोन्हे। नाटक में गुल जे किरदार में हुआ प्रेम सावलानी साहब जेके हिंदी ऐं टेलीविज़न सीरियल्स जा ॾाढा सुठा अभिनेता आहिनि ऐं निर्माता बि आहिनि फिल्म्स बि डायरेक्ट कंदा आहिनि। हिन नाटक में जेका मंच व्यवस्था ऐं ॿिए सभु तयारियूं हुयूं उन में बि हिननि जो ॾाढो योगदान हो। प्रेम सावलानी साहब। भारती ठाकुर हिन नाटक में जेको तेजीअ जो कैरेक्टर हो दोस्तों हिन नाटक में हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि इहा हुई कि खियलदास बेगवानी फानी साहब जंहिं युग में हिनखे लिखियो उन युग में वृद्धाश्रम जो कंसेप्ट अञा ओॾी महिल ई आयो हो जंहिं अॼु खां 20-25 साल पहिरीं जी जॾहिं हुननि लिखियनि त हिन नाटक में वृद्धाश्रम उन वक़्त जो ॿुधायो वियो आहे। ऐं हर कैरेक्टर जी ख़ूबसूरती ॾिसो कि तेजी बाई जेका तेजी आहे उहा ॾाढी तेज़ आहे। लक्ष्मी नालो लक्ष्मी पर लक्षण बिल्कुलु कोन अथसि। गुल बिल्कुलु गुल जहिड़ो आहे ऐं माउ पीउ सां गॾु हुनजो प्यार हमेशह रहंदो आहे। ऐं सुखू जेको माउ पीउ खे सुख ॾींदो आहे। त हर नाटक जो जेको नालो आहे कैरेक्टर जो नालो आहे उहो ॾाढो सोचे सम्झे रखियो वियो आहे। नाटक में वकील जे किरदार में हो गोविंद यानी जय सबनानी। नाटक में सुखूअ जे किरदार में हो सुरेश पारवानी साहब। तव्हां बि स्टेट गवर्नमेंट जा एम्प्लॉय आहियो। नाटक में हिन जेको जंहिं ते सॼो नाटक ई बेस्ड हो बल्लू चोइथाणी साहब बाबे जे किरदार में। नाटक जो म्यूज़िक ॾिनो दिलीप वासवाणी साहब जेके मंच जे साम्हूं वेठा आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं हिननि जे लाइ। गीत जा जेके गीत तव्हां ॿुधो उन्हनि जो म्यूज़िक बि दिलीप वासवाणी साहब ॾिनो। नाटक में मेकअप हो भारती ठाकुर जो ऐं प्रकाश व्यवस्था तव्हां जेका ॾिसी रहिया उहा तव्हांजे पंहिंजे हितां इंदौर जे हिकिड़े कलाकार जी आहे शक्ति साहब। ऐं हिकु ॿियो बि नालो मूंखे ख़बर पई हुई मां चाहींदमि हुते वेठा आहिनि उन्हनि ॿिन्हिनि जे बि सुमित ऐं शक्ति लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼाए छॾियो जिन लाइट ऐं साउंड जी व्यवस्था कई। थैंक यू वेरी मच सुमित जी एंड शक्ति जी। ऐं हिन नाटक में गीत अरे जेको मेन हिन नाटक में जेका हिकु कैरेक्टर हो उहे गीत बि हुआ ऐं हिननि गीतनि खे ॻायो पंहिंजी ख़ूबसूरत ऐं पंहिंजे स्ट्रॉन्ग आवाज़ में नरेश गिदवाणी साहब। त दोस्तों थैंक यू वेरी मच।